अदा मलूक तू इते कांप बधियो वेठो आई रईस दे न विंदे छा हाणे मरणे परणे में कोन विंदे एडो कावड़े लई छा रईस का तौबा तौबा मुंहिंजा मालिक हिन औरत खे कॾहिं अकुल ॾिनी अछो मथो थी वियो अथसि वरी बि मौत यादि कोन थो अचेसि वटे थी हरकतूं कंदी इन में हरकतुनि जी कहिड़ी ॻाल्हि आहे छा थियो रस खे जो रस जो ताक ते वञा हाँ महीने जो मतलब तो के का दुनियादारी जी ख़बर ही काने न न मूंखे त का ख़बर काने भला छा थियो रस खे रईस के कुछ ना थियो न न बाकी वडेरियाणी महरू ओ अल्लाह के प्यारी थी वई भाई तू छा भी चई गरीबन जी मददगार हमदर्द बेचारी महरू अल्लाह की प्यारी थी वई यो किए हे अदा जुल्म थी वियो इने साइण महरू के ने छोरी सदोरी जहर ॾई पूरो करे छॾिस हां सदोरी न मुरादी ॻाल्हि एतबार जोगी कान्हे सिज उत्तर खां त उभरी सघे थो पर सदोरी मोहसन खे नथी मारे सघे चिट्टा सबूत अथसि चिट्टा चिट्टा वडेरियाणी बानो वटि ओ रिकॉर्ड थियल आहे वीडियो रिकॉर्ड उन में ॾिठो अथनि पक सां या सालार ऐं बानूअ जी चाल अॼु मुरादी दुआ कर त महरू ज़िंदा हुजे जे महरू मरी वई न त तुंहिंजो बि हशर सालार जहिड़ो ई थींदो अदा खैर गुर कहिड़ियूं ॻाल्हियूं थो करी मुंहिंजो छो हशर ख़राब थींदो साईं ॼाणनि साईं जो ज़ालूं ॼाणनि असांजो छा वञे तूं न जो इहो वेठी हुल हलाई तूं बि त उन्हनि सां बराबरि जी शरीक थी न अदा मलू ॻाल्हि ॿुध वॾेरी जी ओताख ते न वञणो अथई न त न वञ मूंखे छो थो इन्हनि ॻाल्हियुनि में फासाई औकाब त तूं वेठी ॾी न साइण महरूअ खे सदोरीअ मारे छॾियो इहा बि सालार ऐं बानूअ जी चाल हूंदी ख़बरदार अहिड़ियूं कूड़ियूं अफ़वाऊं न फैलाईंदी कर रईस क़ुरान खानी कराई आहे साइण जी शफ़ात लाइ सॼे ॻोठ खे घुरायो अथसि त दुआऊं घुरियो हाणे तोखे वञणो आहे त वञ न वञणो अथई त न वञ आउं त पंहिंजो वञा थी माण्हू इहे न चवनि त ही कान आई अल्लाह जे इहा बि मिलियल आहे अलाए छा आउं त वञी दुआ घुरां थी अल्लाह शफ़ा ॾींदुसि तुंहिंजी मर्ज़ी तूं ॼाण तुंहिंजो कमु ॼाणे सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो